पाकिस्तान के मशहूर मारूफ स्कॉलर आलमा सैयदा तैयबा बुखारी जे कोडे जी शाहिदा अब्बासी स्कूल आमद। शाहिदा अब्बासी स्कूल के उस्तादनि शागिर्द पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। कोडे जी स्कॉलर आलमा सैयदा तैयबा बुखारी पारां शाहिदा अब्बासी स्कूल के क्लासन जो पिण विज़िट कयो। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि खां तालीम समेत इस्लामी सवाल पिण कया। कोडे जी स्कॉलर आलमा सैयदा तैयबा बुखारी स्कूल के उस्तादनि शागिर्दनि सां ख़िताब कंदे चयो त शाहिदा अब्बासी स्कूल एक बेहतरीन इदारो है जंहिंमें दुनियावी तालीम सां गॾोगॾु दीनी तालीम पिण ॾिनी थी वञे। अॼु जे दौर में दुनियावी तालीम सां गॾु दीनी तालीम तमामु ज़रूरी है। स्कूल के मज़ीद बहितरी लाइ स्कॉलर आलमा तैयबा बुखारी पारां ₹1 लख पेश शाहिदा अब्बासी स्कूल के प्रिंसिपल उस्ताद गुल मोहम्मद जमानी जन खे ॾिनो। कोडे जे अब्बासी खानदान पारां स्कॉलर आलमा तैयबा बुखारी सां गॾु आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पिण ॾिना विया। कोडे जे अब्बासी हाउस ते स्कॉलर आलमा तैयबा बुखारी जे मान में शानदार ज़हरानी जो